नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान में भारत जे आज़ादी वारो ॾिहाड़ो अॼु कारे ॾींहं जे तौर ते मल्हायो पियो वञे। इन मौक़े ते खिपरो में तहरीक इंसाफ़ पारां इंसाफ़ हाउस अॻियां तहरीक इंसाफ़ जे अॻुवाण हाजी असलम जट, आगा अहमद पठण, अली नवाज़ हिंगोरजो, इमाम बख़्श गजू ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते अॻुवाण ॿाहनि ते कारियूं पटी ॿधी इंडिया जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद, कश्मीर बनेगा पाकिस्तान जा ज़ोरदार नारा हयां विया। अॻुवाण जो चवणु आहे त कश्मीर में मज़लूम अवाम सां ज़ुल्म ऐं बर्बरियत जारी आहे, जंहिंखे आलमी बिरादरी रोकराए कश्मीर जी आज़ादी में पंहिंजो अहम किरदारु अदा करे। इन्हनि चयो आहे त जेकॾहिं इंडिया कश्मीर ॿाहिरनि सां ज़ुल्म बंदि न कयो त सख़्त जवाबु ॾिनो वेंदो। अॼु इंडिया आज़ादी जे ॾिहाड़े ते पूरे पाकिस्तान में कारो ॾींहुं तौर ते मल्हायो आहे। इन में इंडिया खे सबक़ु हासिलु करणु घुर्जे त पाकिस्तान पूरी क़ौम, पाकिस्तान जी पूरी फ़ौज कश्मीर सां गॾु आहे ऐं कश्मीर खे इन मुश्किल वक़्त में कॾहिं बि अकेलो कोन छॾींदासीं। कश्मीर खे तमामु जल्द आज़ादु कराए पाकिस्तान जो हिसो बणायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।